अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ॻाल्हि कंदासीं दौलाब जे बारे में। दोस्तों दौलाब ड्रामे जी एपिसोड कॾहिं हलायो वेंदो, तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। तो काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि ऐं इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं चवनि पिया त दौलाब ड्रामे जी एपिसोड केॾी महिल हलायो वेंदो। दोस्तों दौलाब ड्रामे जी एपिसोड 28 तारीख़ ते हलायो वेंदो, यानी 4 ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करणा पवंदा आहिनि। दोस्तों एतिरा साल गुज़री विया ऐं एतिरा महीना गुज़री विया, तव्हांखे इहे 4 ॾींहं में इंतज़ारु करणा ई पवंदा। यानी सूमर जे ॾींहुं राति जो 7 वॻे दौलाब ड्रामो तव्हां भाइरनि खे ॾिसण वटां लाज़मी मिलंदो। तो इहा कन्फर्म अपडेट आहे। तो हाणे दौलाब ड्रामे जी डेट हेॾे होॾे न थींदी, छो जो दौलाब ड्रामे जी डेट सिंध टीवी वारनि पकी ॾेई छॾी। दोस्तों इनशाला बाक़ी तव्हांजे अॻियां 4 ॾींहं बचा आहिनि। इहे 4 ॾींहं में इनशाला ख़ैर सां गुज़री वेंदा, तव्हांखे दौलाब ड्रामो ॾिसण वटां ज़रूरु मिलंदो। दोस्तों दौलाब ड्रामे जी ज़बरदस्त कहाणी आहे ऐं काफ़ी दोस्त बि इंतज़ारु करे रहिया आहिनि दौलाब ड्रामे जे। दोस्तों हाणे तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। दोस्तों तव्हांखे त ख़बर आहे जेको ड्रामो हूंदो आहे उहो हफ़्ते खां स्टार्ट थींदो आहे, यानी दौलाब ड्रामो बि हाणे हफ़्ते खां स्टार्ट थींदो, यानी सूमर खां स्टार्ट थींदो जुमेरात ताईं, यानी हफ़्ते में 4 ॾींहं हलंदो। तो तव्हांखे त ख़बर आहे जेको ड्रामो हलंदो आहे उहो यानी आचर ऐं छंछर ते हलंदा आहिनि, के वरी सूमर खां वठी जुमेरात ताईं। तो जेके वॾा ड्रामा आहिनि उहे सूमर खां वठी जुमेरात ताईं। दोस्तों जेके वॾा वॾा ड्रामा आहिनि उहे 4 ॾियारा हलंदा आहिनि। दोस्तों मूंखे उमेदु आहे त तव्हांखे दौलाब ड्रामे जी कहाणी पसंदि आई हूंदी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।